नाज़रीन, शिकारपुर में रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ही मुनाफ़िक़ोरनि आम वहापे जी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया। ग़रीब माण्हू सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इन हवाले सां शिकारपुर मां ॾिसूं था मंठा संजराणी जी हीअ रिपोर्ट। सॼे मुल्क जियां शिकारपुर में भी आम वापे जी शयुनि समेत सब्जियुनि, गोश्त ऐं मुर्गीअ जा अघ भी आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। अचो त ख़रीदारनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हर शइ महांगी आहे, गरीब काॾो खाईंदो, अमीर खाईंदा, गरीब थोड़ी खाईंदा बाबा। हर शइ महांगी आहे। 220 रुपया किलो ऐं 300 रुपये किलो थी हले। 400 रुपये किलो करेलो तो हले, तो गरीब तो खाई न सके। उन खां बाद में जेको बसर ऐं आलू आहे उहो बि अरूज ते आहे। 200 रुपये किलो बसर तो हले, 300 रुपया दड़ी आलू आहे। मटर 120 रुपया किलो, टमाटो 120 रुपया किलो तो हले। सब्जी जो जेको रेट आहे हिन वक़्तु तमामु चढ़ियल आहे, मथे को रोकण वारो कोई बि न आहे। गरीब हिकु टाइम खाइण जे लाइ परेशान आहे। हिकु वक़्तु खाए तो ॿिए वक़्तु सोचे तो छा थींदो मुंहिंजो। गोश्त तो महांगो आहे, अमीरनि जे लाइ सस्तो आहे, गरीबनि जे लाइ महांगो। रेट घटि ॾिनो आहे गोश्त जो। सुठे गोश्त जो 750 रुपये ॾिनो आहे, उहो 15 से पए तो गोश्त। गांव गोश्त में जो गोश्त 800 रुपये किलो घर पए तो, उहो 600 रुपये रेट ॾिनो आहे साईं डीसी साहब। हाणे गोश्त महांगो आहे, असां पाण परेशान आहियूं, सॼी मार्केट बंदि आहे। तूरी बि ईअं था हलाइनि 350 रुपये 400 रुपये किलो। उहो गवर्नमेंट टैक्स हणंदी न, गवर्नमेंट टैक्स जे हिसाब सां सहूलियत ॾींदी आवाम खे, दलालनि खे सस्तो माल होॾो घुराईंदी, ट्रांसपोर्ट कंदी, त उन हिसाब सां माल सस्तो थींदो न। 80 रुपये 100 रुपये किलो था हलनि। बसर 200 रुपये किलो साईं, 200 रुपये किलो विचोलो बसर बेकार आहे। हिकु नंबर बसर 250 रुपये 300 रुपये। कैमरामैन तैमूर संजराणी सां गॾु मंठार संजराणी, धरती टीवी न्यूज़, शिकारपुर।